अदाई कहिड़े ॻोठ जो स्कूल आहे? साईं हे चाकरकोट जो स्कूल आहे सर, गवर्नमेंट जीपीएस चाकरकोट जो। हीउ स्कूल असांजो 1959 में असांजे ॻोठ चाकरकोट में स्कूल खुलियो। 1990 में असांखे बिल्डिंग मिली आहे। हाणे तमामु घणो टाइम थी वियो आहे इन बिल्डिंग खे। तव्हां ॾिसो वरी बिल्डिंग सॼी नकार थी वई आहे। हींअर छोकिरा वेठा आहिनि पर असांखे ॾाढो ॾुख इहो थियो, ख़दशो थिए थो मथां किरी पए। हींअर स्कूल में बि को बाउंड्री वार बि सॼो किरी वियो आहे, वाशरूम आहिनि कोन को, पाणी वग़ैरह सिस्टम ई कोन्हे को, ऐं सॼो ॾिसो फर्नीचर वग़ैरह आहे कोन स्कूल में। छोकिरा ॿार जेके आहिनि हेठि वेठा आहिनि वीचारा, उस्तादनि लाइ बि कुर्सी कान्हे का। केतिरा साल माना स्कूल बंदि रहियो तव्हांजो? असांजो स्कूल साईं 5-6 साल स्कूल लगातार बंदि हुयो। हाणे स्कूल जी छा पोज़ीशन? हाणे स्कूल में 2 उस्ताद आहिनि, IB टेस्ट पास कयो उहे 2 उस्ताद रेगुलर अचनि था। 4-5 महीने थी वञे। असांजे स्कूल में एनरोलमेंट तक़रीबन 90 थी एनरोलमेंट। रेगुलर उस्ताद आहिनि। हाणे स्कूल असां तमामु ज़बरदस्त आहे। असां गवर्नमेंट खे आला अख़्तियारनि खे असीं अपील था कयूं बराए महिरबानी करे असांखे बिल्डिंग नई ठाहिराए ॾिनी वञे जीअं साईं जन जी महिरबानी थींदी। ऐं ॿियो बि ख़ुदि असांखे इहो आहे जेके ॻोठाणा आहिनि, जेके वालदीन आहिनि, पंहिंजा बचिड़ा इन नकारा बिल्डिंग जे करे स्कूल में नथा छॾनि, मथां को किरी पए, मथां असांजे बचण खे को नुक़सानु रसे। शाह साहब वज़ीर तालीम ऐं तालीम जे सेक्रेटरी गुलाम अकबर लगर साहब खे अर्ज़ु कंदासीं त असांजे ॻोठ चाकरकोट में जेको स्कूल आहे जीपीएस चाकरकोट, हुते ॿ कमरा आहिनि, सो बि नकर आहिनि। असांखे 2-3 कमरा असांखे ॿिया नवां ठाराए ॾिना वञनि। ऐं हिकिड़ो ॿ उस्ताद असांखे ॿियो ॾिनो वञे, छो जो एनरोलमेंट घणी आहे। एनरोलमेंट जे हिसाब सां जेको स्कूल बाउंड्री वार सॼो किरी वियो आहे। बराए महिरबानी करे असांखे बिल्डिंग नई ठाहिराए ॾिनी वञे, साईं जन जी महिरबानी थींदी।